प्लीज प्लीज वेहो असांजो भली ॻाल्हि थी चुकी। I'm very sorry. Please be seated. मां वाकई अव्हांखे कोन सुञातो। असल में वो मां लास्ट टाइम वारी मुलाक़ात जो रेफरेंस ॾेई मिलण लाइ चयो इन करे। माय मिस्टेक। असल में मां तव्हां सां ज़ाती बुनियाद ते मिलण पियो चाहियो, न कि एसपी तौर ते। जी हुकुम कयो, मां छा थी करे सघां अव्हांजे लाइ? कहिड़ी सपोर्ट घुरिजे मुंहिंजे तरफ़ां? कुझु ख़ासि न, बस सिर्फ़ु एतिरी इंक्वायरी कयो त तव्हांजे नाले खे कोई ग़लति इस्तेमालु त नथो करे। मुंहिंजो मतिलबु आहे त सराब अली ख़ान खे को पंहिंजो माण्हू ई त चीट न पियो करे। मां अञा बि न सम्झी सघी आहियां, मां चवणु छा था चाहियो? इस्माहीन तव्हां मैनेजमेंट में ग्रेजुएट आहे, दुनिया घुमिया अथव ऐं माशाल्लाह काफ़ी समझदार ऐं पॉज़िटिव सोच रखण वारी आहे। ऐं असां पुलिस त हर कंहिं ते शक करे ई इंक्वायरी शुरू कंदा आहियूं। उहो बि न आहियूं ॾिसंदा त केरु केतिरो इज़तदार आहे या केरु केतिरो मोतबर आहे। असां जज़्बात ऐं कैफ़ियत खे पासे ते रखी पोइ ई मामले खे ॾिसंदा आहियूं। मां पुछण ई विसरी वियो, मां चांहि पींदो या कॉफ़ी? कुझु बि न, बसि तव्हांजी थोरी तवजो ऐं वक़्तु घुरिजे। जी ॿुधायो, छा था चवणु चाहियो मां? पॉलिटिक्स ऐं इंडस्ट्री में सराब अली ख़ान जो कुझु वॾो ई नालो आहे ऐं संदसि जो कंट्रीब्यूशन ॿिनि सेक्टर्स में अहमियत रखे ऐं हिकु डार्क पासो बि आहे जंहिं ते असांजी अखि। मां सम्झसि कोन। इस्माहीन तव्हां कूल माइंड थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं मूं वटि जेके सबूत आहिनि हिननि खे ॾिसो। मिस्टर एसएसपी, मूंखे लॻे थो त हाणे मूंखे वञणु घुरिजे। इहो ड्रामो मां अव्हांजो वधीक थी ॾिसी सघां। ओ, अव्हांजे लाइ हीउ सभु ड्रामो आहे? ओके, मूं त इहो पियो चाहियो त तव्हांजो भरम न टुटे। हिते तव्हां पंहिंजे पीउ खे रोल मॉडल सम्झी अॻिते वधी रही आहियो। किथे तव्हां हुननि जी डार्क साइड ॾिसी करे टुटी न पओ। प्लीज़। जीअं तव्हां चाहियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।